सुल्तान वाला टंगू भनी छडीला ए भाई ते चंगी कट मोती ने साथ वडो जरीलो जेके चक पाए न त चुसे मारेस त वो साथ राय वडो रासना कपरा रा वडो रासना मरसे जो वनी सा रासना चढ़मके ओ सा मांचना ना बाकी मां चढ़मके अच्छा ओ साहब पकड़ जी रे साहब भजी न वन जाए अरे कुत्ती न जाए चल मले Ini makan ni bagus. Woi, terkolek. Ada mari beja cora. Kau tiang nomor satu. Mati nomor satu dah. Satu dulu je. नूर भटारे जो कसम कोड़ो हिन गुनाहगार कनन सां ॿुधी आयो आहे। अकबर खान ऐं बानो बेगम पंहिंजे न्याणियुनि जे रिश्तनि लाइ ॾाढा परेशान आहिनि। कोड़ा जॾहिं घर में ॿ रिश्ता मौजूद अथनि त पोइ भला छाजे लाइ परेशान थियनि? ॿ रिश्ता इहो अकबर खान जो भाउ राणा खान उन जो सालो गोराम ऐं बानो बेगम जो भाउ जेको जाड़ो उन जो पुटु मिठल ऐं ॿ छोकिरी त इते ई फासाईंदा, बाक़ी बचंदनि हिकड़ी उन जो बिलो करे वठंदा। हाँ सियाणी इहा ई ॻाल्हि अकबर खान त करे पियो, पर बानो बेगम चए पई त पंहिंजनि में रिश्तो ॾियण खां सुठो आहे त मां छोरियुनि खे घोटो ॾेई मारे छॾियां। ऐं राणा खान खे त हाणे खणी गोली हां या बानो बेगम पंहिंजे भाउ जाड़े सां बि मिटी कोन कंदी। सड़ी पई थई सियाणी, सड़ी पई थई। बानो बेगम पंहिंजे भाउ जाड़े जे मथां असली सफ़ा सड़ी पई थई। जेकर न बानो बेगम खे ॿिए हंधा को रिश्तो न मिलियो त पोइ बि न जाड़े जे पुट खे कॾहिं बि रिश्तो न ॾींदी। अहिड़ी बानो बेगम है तो मूंखे असली सोच में जी छॾियो आहे। सोचण छाजो आहे सियाणी, सोचण छाजो आहे। जेकर न बानो बेगम जे धीअनि जा रिश्ता तूं कराए ॾी त असली असांखे अॾे छॾींदा। कोड़ा हाणे तूं सियाणीअ सां घणो सियाणो नथी, इहो कमु कीअं करणो आहे छा करणो आहे सियाणी चङी तरह ॼाणे। तोखे त ख़बर आहे न मां हा सियाणी विझंदी आहियां रधे पके में पाणी। सुल्तान पुट मु खबर बुधिया त तहां वरी आलम खान जे भाउरनि सां विड़िया आहियो। विड़िया आहियूं तोखे वरी काहे चयो आहे? बाबा या सॼे ॻोठ में ॻाल्हि पई हले त तव्हां बादल वारनि सां झेड़ो कयो आहे। झेड़ो किथे, मिड़े बादल ऐं वरियाम खे खंकार कई आहे। खंकार किथे? मूं त ॻाल्हि ॿुधी आहे त तव्हां बादल ऐं वरियाम वारनि खे रतो रत करे छॾियो आहे। चाचा तोखे केर सम्झाए तफ़ बुझे जेको झेड़ो हूंदो आहे छा? वरियाम असांजो अहिड़ो ॾोही आहे जो हुनखे बंदूक खणणु घुर्जे। इहो झेड़ो न आहे त ॿियो छा बाबा?
झेड़े खे सिंगाईंदा आहिनि। चाचा जहिड़ो हिनखे चइबो आहे त जिथे लठ वहे कुआड़ीअ सां मुड़स गतरा गतरा थियनि, बंदूक हले, रत जूं असली तूतरियूं वहनि, जहिड़ो हिनखे चइबो आहे। हाणे ॿुधो ई चाचा, मल्हार छा चयो? तुंहिंजी इहा छूट कॾहिं न कॾहिं असां सभिनी खे आज़ार में विझनि। इहा तुंहिंजी नसीहत हिननि ते असर करण वारी नाहे। हिकु कन खां ॿुधंदा ॿिए खां कढी छॾींदा। असां वॾनि जो कमु आहे हिन खे सम्झाइण। जे न सम्झंदा त मूं मथां तव्हां को फ़र्क़ु कोन पवंदो। पाण पछताईंदा ऐं अमां अहिड़ो पछताईंदा जो को हिननि खे सहारो ॾियण वारो बि कोन हूंदो। अलाह ई न कंदो चाचा, अलाह ई न कंदो। अॼु ताईं उहो जवान पैदा ई न थियो आहे जेको सुल्तान खे पछताइण ते मजबूर करे। अलाह भलाई कंदो पुट, बाक़ी तव्हां जेके हथ झलिया आहिनि न से तव्हां पंहिंजे पेर ते पाणे कुहाड़ो हणंदो। इहा चाची तकरीर असांखे पूरो करे छॾींदी कॾहिं। अकबर, अल्लाह तुंहिंजे सिर ॾांहुं ख़ैर कंदो, पर तुंहिंजी थोरी तबियत ख़राब थी थिए, मुंहिंजो हाउ ॾकियो वञे। अल्लाह न करे तव्हांखे कुछ थी पियो त मां अकेली औरत कहिड़े दुश्मन खे पले कहिड़े खे पलींदसि। इन करे मां चाहियां थी त तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजे न्याणियुनि जा रिश्ता करे छॾियो। पर हिकु न्याणी जो रिश्तो तूं पंहिंजे भाउ जे पुट खे ॾे, त ॿी न्याणी जो रिश्तो आउं वरी पंहिंजे भाउ राणा खान जे साले गौराम खे थो ॾियां। न अकबर न, मां पंहिंजे भाउ सां न मिटी कंदसि ऐं न ई वरी तोखे पंहिंजे भाउ सां रिश्तो करण ॾींदसि। हूअं बि गौराम राणा जो सालो आहे, कहिड़ो पुटु अथसि, ऐं इन्हनि खां वधीक असांजो दुनिया में ॿियो को दुश्मन हूंदो? गौराम राणे जो सालो ज़रूर आहे, पर राणे हुनखे पुटु करे पालियो आहे ऐं हुनखे पुट जो दर्जो ॾींदो आहे। बाक़ी तूं छा थी चईं त न्याणियुनि जा रिश्ता धारियुनि में ॾियूं? पंहिंजनि खां वधीक धारियुनि में ख़ुशि रहंदियूं। उते बि तॾहिं ख़ुशि रहंदियूं जॾहिं जिन सां मिटी कयूं था उन्हनि जी नज़र असांजी दौलत में न हुजे। दुनिया में अहिड़ा माण्हू किथे था मिलनि? हा बानू, जेकॾहिं तोखे के सुझनि था त पोइ। अकबर, सुझनि कोन था, पर पोइ बि मां ॾिसां थी कि अहिड़ी माईअ खे जेका रिश्ता कराए ॾे। जेकॾहिं का माई असांजी न्याणी जो रिश्तो बानू खे सुठे घर में कराए थी ॾे त उनखे आउं पैसनि सां सथे छॾींदुसि। समझा तो त आलम खान झेड़े जे लाइ अची रहियो आहे। अदा वरी अदा वॾी खे वठी आयो, जेसी टाइम आया खे रोकिया। बियो बियो बियो। झेड़ो त झेड़ो ई सही, पर मां तव्हांखे हितां वञण कोन ॾींदुसि। तव्हां मूंखे हितां मारे पोइ वञी सघो था। आलम खान वो दरिया आहे, जिथां बि वही उतां वाटूं ठाहे। अरे हटो, निपुण न छॾे। आलम खान, तूं मुझे भाउ ते हथ खणी सुठो न कयो। अॼु मां तोखे ज़िंदा न छॾींदुसि। आलम खान खे मार तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। त पोइ फर कलमो त कयां ई रब जे हवाले। हे सुल्तान न, फ़ैसिलो थियल आहे। मां खून रेज़ी करण न ॾींदुसि। मां नथो चाहियां त तव्हां कस पंध तां विढ़ी पंहिंजा वेढ़ा वीरान कयो। इहा किथां जी अकुलमंदी आहे त फ़ैसिले थियण खां पोइ बि तव्हां हिक ॿिए जा मुड़ुस मारियो। मां ईअं हरगिज़ न थियण ॾींदुसि। जॾहिं रईस अकबर खान जो फ़ैसिलो थियल आहे त पोइ हुन ते ही अमल छो न था कनि? रोज़ रोज़ हिन खिटी मां गुज़री छा था साबित करण चाहिनि त ही ॾाढा मुड़ुस आहिनि ऐं मां कमज़ोर?
न चाचा न, ये हर किस न थी तो असां यो नथा चाहियूं, असां पंजे कम सां पिया वञूं। अचायो तव्हां पंहिंजा होश विञाए छॾिया। पर इहा ॻाल्हि है तव्हां जहिड़े ख़रदिमाग़ माण्हुनि खे बस आलम खान पंहिंजनि इन्हनि खे सम्झाए त पंहिंजी ज़बान बंदि रखनि, छो त नाक जो ॾंकियल बंदूक जो थकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सटल कॾहिं सिधो न थींदो। तव्हांखे हितां वापसि वञिणो ई पवंदो। न, हितां असां कॾहिं बि वापसि न वणंदासीं। आलम खान वो दरियाव आहे, जितां वहे उतां वटि उठाए। तूं केरु थींदो आहे आलम खान जो रस्तो रोकण वारो? आलम खान न, मुंहिंजी अछी ॾाढ़ीअ ॾे ॾिस, तव्हांजो इहो ज़िद ज़ुल्म कराईंदो। तव्हां ई ॾाढा, असीं हीणा। मुंहिंजी अछी ॾाढ़ीअ ॾे ॾिस, मोटी वञ बाबा। ठीकु आहे चाचा, तुंहिंजे लाइ असांखे इज़त आहे। अड़े अड़े कावड़ ते ईअं थो करे ॼणो मां घर में वेहण नथो अचे। जेकॾहिं मासी तोखे थोरी इजाज़त छा ॾिनी, तूं घिटीअ में वती थी नास वणंदी। अबा जेकॾहिं डिगी उछलाइण जे लाइ वई त मासी तूं त माट कर। पहिरियां बि डिगीअ बहाने ॿाहिरि निकिती ऐं वरी सां आ कयईं। 7 राजूं लताड़े हिनखे हथु कयो आहे, वरी तूं थी चईं त हिनखे ॿीहर मौक़ो ॾियो। शाबाश अथई। मां बार बार त गलती कान कंदसि न। बात बंदि कर, बंदि कर बात। ख़बर आहे मूंखे जे मन में कहिड़ियूं ॿिलियूं कॾहिं ॿीहर ॿाहिरि निकिती न, बंदूक ठोकी थो साईं, सम्झाईसे? बादल है, वो बादल है, रेसे वथाण दे हले दो या मां वञा? हलूंगा सोटरा हलूंगा। अड़े ॻाल्हि त ॿुधो, असां अकबर खान जा हारी आहियूं ऐं तव्हां ॿिन्हिनि जो कमु घटि, वथाण जो कमु ज्यादा पिया कयो। छो? अदाइयो असां त अदा सोटर ये भाई आशिक पुट थई, आशिक पुट। आशिक पर ही कसा पेश कन सोटर यो कसाणे बस घणो थाप न थाप्यां किथे तो, सच तो ॻाल्हायां, सच। तू छॾ हिननि खे, तू ॻाल्हि कर त मूंखे बि ख़बर पए त मुंहिंजे पोयां ही कहिड़ो गम था कनि। रेस जे छोकिरियुनि सां अखियूं हणायूं अथऊं सोटर। छा? कसम सां सोटर, कूड़ कोन थो ॻाल्हायां, सच तो ॿुधायां, सच। अदा पुनल आहे न, जो रेस अकबर खान जी वॾी छोकिरी मूमल मथां चक्कर पियो हलाए ऐं सोटर बादल रेस जी नंढी छोकिरी दुआ ते लाइन हणंदो तो वताई। सोटर कसम सां मां न, पर इहा छोकिरी बि लाइन हणे। बात बंद करियो, मुझे न मरोड़े चढ़िया है। अकबर खान वो हस्ती आहे जंहिंजी इज़त जे मथां सां सिर कुर्बान करे छॾींदा आहियूं, ऐं तव्हां हुन जे नंगनि में अखियूं विधियूं आहिनि। ये अखियूं कढी छॾींदो साव। पर अदा से जेकॾहिं छोकिरियुनि जा ई पेर अहिड़ा हुजनि त पोइ में असां वरी जो कहिड़ो कसूर आहे? छोकिरियुनि जा इहे पेर आहे, तव्हांजी घर ते केॾा मरी वई। मुझो भाई ना है, बस मुझे भाई को ना। सोटर अजो पूरी माफी देन। कन्ना खोले बुद्धि छड़ियो,
जे अकबर खान जी तरफ खां मूंखे का बि शिकायत मिले त मूंखे कसम आहे पैदा करण वारे जो तेरे गोठ जी घिटियुनि में मां तव्हांखे पाण गोलियूं हणी मारींदुसि। कमी न कंहिं जाइ जा। मास्टर ईसा तू आलम खान जी दां खणी ते पहुतो आहीं जॾहिं त सावण खान वारी सुल्तान जी दां खणी ते पहुतो आहे। मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में ई कान थी अचे त तव्हीं ॿई धुरियूं आख़िर पाण में ठही छो नथा वञो। मां त तव्हां ॿिन्ही धुरियुनि जे विच में फ़ैसिला करे करे थकिजी पियो आहियां। कॾहिं होटल ते वेहण था जहिड़ो, कॾहिं फ़सले ते बेलण था जहिड़ो, कॾहिं घिटीअ मां लंघण था जहिड़ो, फ़क़ति छेड़ा छेड़ा छेड़ा। बाबा इहे त जहिड़े जा सबब ई कोन्हनि। पोइ छो अवां हिक ॿिए ते बंदूकूं उभरूं करे बीठा आहियो? अकबर खान हिन चक्कर फैसले जी भंज कड़ी आलम खान वारनि कई आहे। जॾहिं फैसले में तव्हां रोकियो हो त आलम खान ऐं सावण खान वारा तव्हांजे घिटी ऐं दर साम्हूं कोन गुज़रंदा त पोइ छा मास्तर मञूं था त इहा अकबर खान फैसले में ॻाल्हि कई हुई ऐं असां बि मञूं, पर कंहिं कम सांगे त असां बि अची सघूं था न। ये सब बहाना आहिनि तव्हांजा। तव्हांजो कम अची असांजी दर ऐं असांजी घिटीअ में पियो। तूं कूड़ थोड़ी सावण, तुंहिंजा छोकरा कम सां न पर झेड़े खे वधाइण लाइ आया हुआ। ॿिए खे कूड़ो करण, उन मथां इल्ज़ाम हणी गोॾा भञी चढ़ी वञण, इहा त तुंहिंजी पुराणी आदत आहे मास्तर। सॼे ॻोठ वारा कूड़ा, बाक़ी न ॻोठ में अची गामू सत्या नसुल मां तूं अची बचियो आहीं। मां कूड़ थो ॻाल्हायां, शर्म नथो अचई? अकबर खान रोकियो सावण खान खे। ॻाल्हाइण जूं सभु हदूं ओरांगे पियो। पाण खे सच चओ न त चिणग लॻी थी वञे। बस सावण खान, ॻाल्हियुनि खे वधाइण मां को फ़ाइदो न आहे। तूं मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजो छोकिरो हिन जी घिटियुनि में छो वियो? असांजो कमु हुयो साईं कोड़ल फ़क़ीर में। हाणे कोड़ल फ़क़ीर जो घर, इन जो घर जंडो जंडे में गंढियल आहे। ॿिन्हिनि जे दरनि में विथी केतिरी आहे साईं? पोइ ज़ाहिर आहे साईं त कोड़ल फ़क़ीर खे सॾण लाइ इन दर ते त वञिणो पवंदो न। मुंहिंजे पुटनि खे पर त कोन्हनि जो उॾामी कोड़ल फ़क़ीर जे अंगण में न लहनि। अकबर खान ॿुधो पिया न सावण खान जूं ख़बरूं। छा मां ग़लति चयो मास्तर जो खणी मुंहुं सुॼायूं वेठो आहे? तूं सही आहीं सावण खान, पर ॿीहर जेकर तव्हांजो को बि कमु हुजे त हुन तरफ़ के ॿिए माण्हू खे मोकिलिजो। आई मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में? पर रईस बस जेको चयमि हाणे हुन ते अमल थियणु घुर्जे। वॾा बाबा आहियो, जेको तव्हांजो हुकुम साईं। आलम खान सुल्तान पाण खे मुर्स माण्हू थी सम्झे, हुनखे शायदि ख़बर न आहे ज़ाहिद वॾी ज़ाइल आहे जेके चक पाए रत चूसे मारेसि। पर के छॾ आलम खान, तुंहिंजो बूटियूं बूटियूं करे पूरे ॻोठ खे खाराए ऐं खाई मूंखे दुआ करे। छा मूं सम्झो को ॾह दुका आया आहियो, पाॾो का आया आहियो, दुका गदा का आया आहियो? अरे मां तोखे चयो त कोहो का आहे न, मां तोखे चयो न त मूंखे शक कोरी आहे। राति जो लाइट हली मां खणी कपिड़ो विधोमांसि। अरे मां तोखे टे टे चकर इशारो ॾिनो आहे। टे कुहा बीठा हिकिड़ो लही गॾु काए तोखे रंग जी ख़बर न पए। हा सिंधी ॿुधायां त रंग कहिड़ो आहे। अरे छा था ॻाल्हायो पाण में? आलम खान असल में कुएं जी या डांड जी क़ीमत 17,000 आहे। मां सम्झो त गॾो 1.5 लख जो आहे। सो मां जेको सुल्तान खे वॾी सोटियनि जे चादरनि जी निकिरे था हिमल जो हिमल पंहिंजे पीउ खे काहे निकिरे था रहन खला निकर। अरे माण्हू छा सम्झे था त आलम खान गॾहनि जो पथारदार बणियो? माना आलम खान अरे मां चवां थो निकिरे था निकर विझाइण धूल मथे में। आलम खान तूं ज़ाहिर जी बेइज्जती थो करी। हा अरे बेइज्जती हुननि जी कबी जंहिंजी का इज़त हुजे। हले था रहन खला ज़ाहिर वरे सुलीलो हथ कढी साह थो वञे। अब्बा
सुल्तान तो जहनी आलम खान जो पटको धूड़ कयो उन ॾींहुं तोखे पग मां पंहिंजे तरफ़ां पाराईंदुसि। मूंखे तुंहिंजे पटके जी ज़रूरत न आहे जेकी आलम खान मूंसां कई आहे। मां पंहिंजो पटको लाइ घर रखी छॾियो आहे ऐं उन ॾींहुं पटको पंहिंजे मथे ते रखंदासीं जंहिं ॾींहुं आलम खान सां असां पंहिंजो हिसाब बराबर कंदासीं। फैसले खां पोइ तुंहिंजा हथ वढियल आहिनि सुल्तान। तो जेकॾहिं अगराई कई त अकबर खान जा हथ तुंहिंजी गिचीअ में हूंदा। इन करे त तकड़ कोन थो कयां, बहाने जी ॻोल्हा में आहियां। वार उन ॾींहुं कंदुसि जंहिं ॾींहुं आलम खान जी का ग़लती नज़र ईंदी। तव्हां छा था सम्झो सुल्तान त आलम खान जहिड़ो शातिर माण्हू तव्हांखे वच ॾींदो? मां मञा थो त आलम खान सियाणो मल आहे, पर उनजा सौट ओतिरा ई तरड़ा आहिनि। हू कंहिं बि वक़्तु गप में पेर हणण में देर न कंदा। सुल्तान जेकॾहिं तोखे मुंहिंजी मदद जी ज़रूरत पवे त हिकु हक़ल कजांइ। तव्हांखे तकलीफ़ कोन ॾींदुसि राणा खान। हिन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जेतिरो हियांव तव्हांजो सड़ियल आहे आलम खान जे तरफ़ खां ओतिरो ई हियांव मुंहिंजो बि सड़ियल आहे। बस मौक़ो नथो मिले सुल्तान। बाक़ी दिल त मुंहिंजी बि चए थी त आलम खान जी निड़घट ते पंहिंजे हथनि सां छुरी फेरियां। छुरी तो छा, पर तूं पंहिंजा कात कुआड़ा रोई ते तिखा करे छॾ। नांग जो डंगियल बंदूक जो धकियल बची सघे थो, पर सुल्तान जो सटल कॾहिं बि सिधो न थींदो। अख छिभजे विच नैन लड़ा के, अख छिभजे विच नैन लड़ा के धारा कर दिल जा गया। दीदा वाल्या मार दुनाल्या फाड़ जिगर पथ खा गया। दीदा वाल्या मार दुनाल्या फाड़ जिगर पथ खा गया। अख छिभजे विच नैन लड़ा, अख छिभजे विच नैन लड़ा के धारा कर दिल जा गया। दीदा वाल्या मार दुनाल्या फाड़ जिगर पथ खा गया। दीदा वाल्या मार दुनाल्या। विठला अरे अंधो आहे छा? ॾिसे कोन थो? अरे अरे कावड़ ते ईअं थो करे ॼणो मां गुरड़ी तुंहिंजे पेरनि में न पर बूथ में ई हुजे। विठला ज़बान खे लगाम ॾे, मुंडी न मरवड़ छॾाए। हथ कढ गुराम, मां चवां थो हथ कढो। हथ रोक गुराम, मौत मौत तो करे मौत। विठल तो गोराम खान सां फिटायो आहे, गोराम खान सां वॾो गंद थींदो। तुंहिंजी भलाई इन में आ त इन ॻाल्हि खे इते ई दरगुज़र कर, न त वॾो नुक़सान खाईंदे। हल हल। अदा ये दा न गोराम गंद कयो न ई वरी मिठल मौत ॾिनो। अजायो ख़बरूं करे विया, हिक ॿिए खे हथ ई कोन आयो, मज़ो न आयो। छोरो मिठल वॾो डिंगो अथई। जेकॾहिं गोराम अञा गंद करे आ न त मिठल सीने वारो सुराग ठाहे सा। मिठल खे मगी आ त अकबर खान जी धीउ सां शादी करे अकबर खान जी पग जो ऐं मिल्कियत जो वारिस थी वियंदो। इहो ख़ाबरू मिठल कोन थो ॾिसई। गोराम खे बि पेट में वलूट अथई, तॾहिं त इहे छोरा पाण में कोन था ठहनि। अदा हिननि जा ख्वाब इहे तॾहिं पूरा थींदा जेसीं ताईं अकबर खान मरे, न त इहे वतंदा बाथूं खाईंदा। प्यार करे थो कोई कैसा। इसरा यूनिवर्सिटी जे हैदराबाद, कराची ऐं इस्लामाबाद जे कैंपस में मेडिकल,